अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सोपिया प्रोग्राम सिंध अफेयर्स। अॼु कुझु अहम मामलनि ते पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं। हिकु भेरो ॿीहर प्रिया कुमारी जे वारिसनि ऐं प्रिया कुमारी एक्शन कमेटी जे तरफ़ां बबुरलो बाईपास ते धरणो हयो वियो आहे। अॼु ॿिए ॾींहुं बि इहो धरणो जारी आहे। इन ते पाण डिस्कस कंदासीं ऐं गॾोगॾु हिकिड़ो मैसेज आहे जेको सोशल मीडिया ते MPA शीरा सुखत राजपर मोकिलियो आहे बैरिस्टर हालार मंज़ूर वसाण ॾांहुं, जेके पाण MPA आहिनि ऐं असेंबली जी स्पीच दौरान हालार मंज़ूर वसाण कुझु तरक़ियाती स्कीमुनि जे हवाले सां ॻाल्हि ॿोल कई, जेके तालके फैज़गंज जे अंदरि अचनि था, जेकी कॉन्स्टिट्यूंसी आहे शिराज शौकत राजपर जी, जंहिं ते रद्दमल ॾींदे शिराज शौकत राजपर हिकिड़ो सोशल मीडिया जे ज़रिए मैसेज फॉर मिस्टर हालार मंज़ूर वसाण मोकिलियो आहे। उन ते बि डिस्कस कंदासीं ऐं गॾोगॾु ॿियो डिस्कस कंदासीं। हिकु अहम प्रेस रिलीज़ जारी थी आहे, हिकिड़ी पाबंदी मुड़ियल तंज़ीम आहे, उन जे तरफ़ां उन ते बि डिस्कस कंदासीं। उन में छा छा आहे। इरफान साहब, वॾी महिरबानी। पाण स्टार्ट में ॿ ॻाल्हि ॿोल कयूं प्रिया कुमारी जे हवाले सां। सो प्रिया कुमारी खे जेको उनजो गुमशुदगी आहे या जेको ग़ाइबु थी वञणु आहे, हिन वक़्तु ताईं ख़बर न आहे पइजी सघी त प्रिया कुमारी अगवा थी आहे, गुम थी वई आहे, शी इज़ अलाइव और नॉट। 5 साल थी विया आहिनि। 19 अगस्त 2021 ते वाक़ियो आहे। वारिस हिकु भेरो ॿीहर धरणो हणी बबुरलो बाईपास ते वेठा आहिनि। प्रिया कुमारी जेकी एक्शन कमेटी आहे रिहाई जे हवाले सां, उहा बि उन्हनि सां गॾु आहे। तो छा चवंदो? अफ़सोस जो मक़ाम आहे। 5 साल थी विया आहिनि ऐं 5 सालनि खां पोइ वेही पाण हिते डिस्कस था कयूं त आख़िर कहिड़ा कारण आहिनि जो प्रिया कुमारी 5 साल गुज़रण बावजूदि बाज़ियाब न थी सघी आहे। कहिड़ा कारण आहिनि जो असांजी सिंध सरकार, असांजी सिंध पुलिस जेका जंहिंजी पंहिंजी हिकिड़ी तारीख़ आहे, उहा हिकिड़ी 7 सालनि जी मासूम न्याणी खे ॻोल्हण में नाकाम रही आहे। इहो लम्हो शर्म जोॻो आहे, गणती जोॻो आहे। असीं वञूं केॾांहुं पिया? ठीकु आहे, छोकिरी बाज़ियाब न थी सघी आहे, इहा ॾुखाईंदड़ ख़बर आहे ऐं ॾींहों ॾींहुं इन में जेका गणती आहे उहा वधंदी थी वञे। माउ पीउ नेचुरल ज़ाहिरी ॻाल्हि आहे, तकलीफ़ आहे, उहा वधंदी थी रहे। पर इन्हनि 5 सालनि में सनाउल्ला ओवरऑल तव्हां असांजी सिंध हुकूमत, असांजी सिंध पुलिस जो रवैयो ॾिसो। तव्हां जेकॾहिं बारीक ॿिनी सां इन खे ऑब्ज़र्व कंदो, तव्हांखे हैरत थींदी, तव्हां हैरान थी वेंदव, तव्हां परेशान थी वेंदो त हीअ कहिड़े क़िस्म जा माण्हू आहिनि जेके असांजा हुकुमरान आहिनि। हीअ कहिड़े क़िस्म जी फोर्स आहे जेका ज़ाहिरी तौर ते मुक़ररु थियल आहे त हिनखे असांजी जान ऐं माल जी हिफ़ाज़त करणी आहे। पर कंहिं बि एंगल खां न हुकूमत इंट्रस्टेड आहे त भई अवाम जी भलाई करणी आहे, अवाम जी फलाह करणी आहे, अवाम खे तरक़ी वठाइणी आहे। नई वरी जेकर तव्हां सिंध पुलिस खे ऑब्ज़र्व कंदो त तव्हांखे इहा शइ महसूसु थींदी त हिननि जी जेका बुनियादी ज़िम्मेवारी आहे, हिननि जो जेको बुनियादी कमु आहे, उहो अवाम जी, हिकिड़े आम माण्हू जी जान ऐं माल जी हिफ़ाज़त करणु आहे। सिंध सरकार पंहिंजे हिकिड़े धंधे में लॻल आहे। उन्हनि जा पंहिंजा जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि, उन्हनि खे पंहिंजी हिकिड़ी तरक़ी करणी आहे। अपोज़िशन वारनि जा पंहिंजा मामलात आहिनि। असांजी जेका हुकुमरान जमायत आहे, वफ़ाक़ ते हुनजो अलॻि टोपी ड्रामो आहे। गिलगित बल्तिस्तान में हुनजो अलॻि टोपी ड्रामो आहे ऐं आज़ाद कश्मीर में हुननि जो अलॻि टोपी ड्रामो आहे। बजट अचे थी असांजे सिंध सूबे जी ऐं उन में तरक़ियाती स्कीमूं रखजनि थियूं। गिलगित बल्तिस्तान जूं, बलोचिस्तान जूं। सिंध जो माण्हू किथे आहे? सिंध जो माण्हू किथे आहे ऐं सिंध जो माण्हू जेको अज़ियत भोॻे पियो उहो किथे आहे? मां ज़ाती तौरु सम्झां थो, छो जो 5 सालनि खां वठी मां बि हिन केस खे ॾिसां पियो ऐं मुख़्तलिफ़ प्रोग्राम बि पाण गॾिजी करे चुका आहियूं हिननि मामलनि ते। त जॾहिं खां इहा एबडक्शन थी आहे, उन खां पोइ तव्हां ॾिठो आहे त घरू वज़ीर जा बयान, चीफ मिनिस्टर जा बयान, IG सिंध जा बयान, सही नोटिस वरिता विया, हिक ॿिए खां रिपोर्टूं तलब कयूं वयूं ऐं कमेटीज़ ठाहियूं वयूं, गॾियल जांच टीमूं ठाहियूं। किथे आहिनि उहे ॻाल्हियूं? असेंबली जे फ्लोर ते ॻाल्हियूं थियूं। अॼु सुभाणे असां पहुचंदासीं ऐं बकोल लंजार साहब जेको आहे, क़ाबिल ऑफिसर उन टीम में विधा विया, चूंडे जेके पाण खे तीसमार ख़ान पिया सम्झनि। ऐं अॼु सुभाणे जी ॻाल्हि पई हली त बसि बाज़ियाब कंदासीं। कॾहिं चवनि पिया त उहा छोकिरी विकिरो थी आहे, कॾहिं चवनि था त भई फलाणे दाड़ियल वटि आहे, कॾहिं शाहनि जा किसा पिया खोलजनि, कॾहिं कहिड़ा किसा पिया खोलजनि। पर नतीजो पाण ॾिसूं था त ज़ीरो आहे। हाणे अंदाज़ो लॻायो, जेकॾहिं अला न करे जेकॾहिं इन प्रिया कुमारी जी जाइ ते कंहिं वज़ीर मुशीर जी न्याणी हुजे हा, कंहिं MPA, कंहिं MNA जी न्याणी हुजे हा, कंहिं पुलिस ऑफिसर जी न्याणी हुजे हा, त पोइ इहो रवैयो ॾिसो आहे तव्हां गवर्नमेंट जो या सिंध पुलिस जो। मतिलबु इन खां वॾी कहिड़ी बेहयाई थिए जो घरू वज़ीर साहब चवे थो त भई
जेका प्रिया कुमारी आहे उहा फलाणे धाड़ियल वटि हुई पर उहो पुलिस मुक़ाबले में मारिजी वियो। हाणे असीं कोशिशि कयूं पिया, 5 साल थी विया आहिनि, 5 सालनि में माण्हू जा नक्श तब्दील थी वेंदा आहिनि, हीअ अञा कोशिशि कनि पिया। त इन खां वॾी कहिड़ी बेहयाई हुजे। IG सिंध साहिब खां जॾहिं सवाल थो थिए त भई प्रिया कुमारी 5 साल थी विया आहिनि अञा बाज़ियाब न थी आहे, ऐं हू वरी बेशर्मी मां इहे वर्ड इस्तेमालु करे, इहे जुमिला चवे त तव्हां मीडिया वारा हिकिड़े पुराणे इशू खे, मूल इशू खे अहिड़ा सवाल करे ॿीहर जीआरियो था जंहिंसां तकलीफ़ ॾिए थी प्रिया कुमारी जे वालदेन खे। शर्म जो मक़ाम आहे न, पुॼी मरण जो मक़ाम आहे। त भई 5 सालनि खां हिकिड़ी 7 सालनि जी न्याणी गुम आहे। 5 सालनि में इन नंढड़ी जी जेका माउ आहे उन कॾहिं सुख जो साहु खयो हूंदो, उनजे पीउ कॾहिं सुख जो साहु खयो हूंदो। ऐं बज़ाहिर बावजूदि इन जे इन मामले ते तव्हां संजीदगी ज़ाहिर कयो, IG सिंध साहिब एफर्ट्स वठनि, घरू वज़ीर एफर्ट्स वठे, ऐं अहिड़े क़िस्म जा बयान त भई मीडिया वारा जेको आहे सो अहिड़ा बयान, अहिड़ा सवाल था कनि जंहिंसां हिकिड़ो मुअल इशू आहे उहो ॿीहर उथे थो ऐं उन्हनि जे वारसनि खे तकलीफ़ थिए थी। इन खां वधीक का बेहयाई, का बेशर्मी थी सघे थी? हिननि माण्हुनि वटि हाणे को जवाज़ कोन्हे जो हे कुर्सियुनि ते वेठा हुजनि, ऐं जेकॾहिं थोरी ज़रे बराबरि बि शर्म हया आहे घरू वज़ीर वटि, IG सिंध साहिब वटि, त उन्हनि खे फौरी तौर ते इस्तीफ़ा ॾियणु खपे। इस्तीफ़ा इन लाइ न ॾियणु खपे त 5 साल गुज़री विया आहिनि ऐं हू प्रिया कुमारी खे बाज़ियाब न कराए सघिया आहिनि। इस्तीफ़ा इन मामले ते ॾियनि त ही बेशर्मी वटां जिन जुमिला जेके इस्तेमालु कनि था इन छोकिरी जे हवाले सां, या जहिड़े तरीक़े सां ही मज़ाक़ उॾाइनि था इन मामले जो, इन्हनि माण्हुनि खे इन ते इस्तीफ़ा ॾियणु खपे। तव्हां पाण ई ॿुधायो, घणियूं 5 साल थी विया न, 5 सालनि में घणा लारी लपा हिननि ॾिना आहिनि असांखे। तव्हां प्रोग्राम कया आहिनि ते? इरफान, जेकी जेको अॼु जो ताज़ो बयानु आहे सिंध असेंबली में, जेको IG साहिब अचनि पिया ऐं सहाफ़ी उन्हनि खां सवाल कयो आहे, त मां जेको उनजो सवाल ऐं रवैयो ॾिठो त उन में मूंखे सिर्फ़ु हिकिड़ी शइ नज़र आई, त हू पंहिंजी नाकामी लिकाइण जे लाइ इन क़िस्म जी लैंग्वेज उन्हनि इस्तेमालु कई त तव्हां सवाल करे उनजी तकलीफ़ खे ॿीहर जेको आहे सो उनखे तकलीफ़ पिया पुॼे, जवाबु कोन्हे। अच्छा, उन तकलीफ़ जो छा? जॾहिं जुलाई 2024 में असेंबली जे फ्लोर ते बीह करे तव्हांजो होम मिनिस्टर चए पियो त प्रिया कुमारी ज़िंदा आहे, उन वेयर अबाउट्स असांखे मिलिया आहिनि। उन खां बाद में जेको आहे सो 2 अप्रैल 2024 ते बि जेको आहे हिकिड़ी जॉइंट इन्वेस्टिगेशन थी इन केस जी, ऐं JIT ठही, जावेद जसकानी साहिब जेके मफ़रूर आहिनि इन वक़्तु DIG, उन्हनि खे हिन में हेड कयो वियो। ऐं सिंध जा क़ाबिल ऑफिसर जेके अंग्रेज़ ते ॻण जेतिरा आहिनि न, असांखे चवंदा आहिनि अमजद शेख साहिबु क़ाबिल ऑफिसर आहे, तनवीर तुनियो साहिबु क़ाबिल ऑफिसर आहे, इन्हनि ते बदल जेको आहे हिकिड़ी JIT ठही जंहिंमें 2 DSPs हुआ। उन्हनि जी रिपोर्ट किथे आहे हिन वक़्त ताईं? उहा छो त मंज़र आम ते आणनि। जेकॾहिं सिंध पुलिस एफर्ट्स वरिता आहिनि, सिंध हुकूमत एफर्ट्स वरिता आहिनि, त उहे जेके इन्वेस्टिगेशन्स आहिनि, उहे जेके रिपोर्ट्स आहिनि पब्लिक जे साम्हूं रखो न, आवाम जे साम्हूं रखो न, उनजे वालिदैन खे ॿुधायो न। मूंखे यादि आहे जॾहिं असां इहा स्टेटमेंट ॾिनी घरू वज़ीर, ऐं जॾहिं इन ते मां प्रोग्राम कयो, उनजो वालिद साहिबु असां सां गॾु प्रोग्राम में हुयो, ऐं हुननि में हिकिड़ी नई उमेद जागी, हिकु भेरो ॿीहर उन में हिकिड़ी उमेद जागी त असांजी न्याणी ज़िंदा आहे। जेकॾहिं असेंबली ते फ्लोर ते बीह करे हिकिड़ो सूबाई वज़ीर चवे थो त माना हिकिड़ो ज़िम्मेदार माण्हू आहे, उनखे एतिरा त एविडेंसिस हूंदा जो हू एतिरो श्योरिटी सां चए थो त ज़िंदा आहे। हाणे हुनजो जॾहिं बयानु ॿुधिजे थो त उहो बजाए इन सवाल जो जवाबु ॾियण जे त हुननि प्रिया कुमारी जे लाइ जी रिहाई लाइ कहिड़ा एफर्ट्स वरिता आहिनि, उहो जवाबु ॾिए थो त जंहिं धाड़ियल वटि उनजी मौजूदगी जे इतलाउ उहो मारिजी चुको आहे। जेकॾहिं उहो मारिजी चुको आहे त प्रिया कुमारी किथे आहे? तव्हां वटि इतला हुया मौजूदगी जा, उनजे लाइ तव्हां कहिड़ा एफर्ट्स वरिता आहिनि? पंजाब ताईं टीमूं वयूं, उते जेके लॾाऊ माण्हू आहिनि उन्हनि जूं इन्वेस्टिगेशन्स थियूं। खोड़ शहरनि में माण्हू हिननि जेको आहे सो कया, माण्हू शकी गिरफ़्तार कया, ऐं मुख़्तलिफ़ वक़्तनि ते मुख़्तलिफ़ ट्रेंड्स असां ॾिसंदा आहियूं हिन केस जे अंदरि। हिन केस खे जेको आहे सो पुलिस जेको आहे इरफान समो साहिबु पंहिंजे दौर में, छो मुंहिंजे ख़्याल में इरफान समो ओॾी महिल SSP हुआ जेको आहे सो जॾहिं 2021 में जेको आहे सो 19 अगस्त 2021 ते जॾहिं प्रिया कुमारी जी गुमशुदगी वारो मामिलो थियो, ग़ालिबन इरफान समो हुयो। पूरी संगरार जी ॻोल्हा थी, उते नालनि जूं खोटरायूं थियूं, मता को थी सघे अनफॉर्चुनेट को वाक़ियो थियो हुजे, पर पोइ बि हिन वक़्त ताईं पुलिस या हुकूमत इहो ॿुधाइण लाइ तयारु न आहे त आइदर शी इज़ अलाइव और नॉट। इहा ॿिन्ही खे ख़बर न आहे। पोइ जॾहिं ॿुधो न इरफान साहिबु, हुननि जी संजीदगी इहा आहे, हुननि जी जॾहिं दिलि चवे थी त हू स्टेटमेंट ॾियनि था त असेंबली जे फ्लोर ते बीह करे त प्रिया इज़ अलाइव, ठीकु आहे। वरी जॾहिं उन्हनि सां जॾहिं हू नाकामी थिए थी, या वरी जॾहिं हिननि खे थोरो सवाल मीडिया पुछे थी, वारिस पुछनि था, सिविल सोसाइटी पुछे थी, त वरी पोइ हू अहिड़े क़िस्म जी मतिलबु स्टेटमेंट ॾियनि था जंहिंसां वरी मायूसी पखिड़िजे थी। मतिलबु त जेको आहे सो IG साहिब जो जेको बयानु आहे उन मां त इहो ई अंदाज़ो लॻाइजे न त बाबा हिन जे बारे में तव्हां सवाल न कयो, इन मामले खे न उथारियो। सिंपल आहे त न पुछो असांखां। जेकॾहिं को माण्हू मारिजी वञे, जेकॾहिं कंहिंजी न्याणी खंभिजी वञे, जेकॾहिं कंहिंजी न्याणी गुम थी वञे, 5, 7, 15 सालनि खां उहा नथी मिले, असां खां सवाल न कयो। ज़िम्मेवारी न आहे।
पुलिस जी ज़िम्मेवारी न आहे, हुकूमत जी ज़िम्मेवारी न आहे, छो जो हू पंहिंजो पेट भरण जे लाइ अचनि था। हलो हाणे हिन शक में हिन मामले में त अनसर्टेनिटी आहे न, ख़बर नाहे गुम थी वई, ख़बर नाहे अगवा थी, ख़बर नाहे को अनफॉर्चुनेट वाक़ियो थियो, पर इन खां अलावा बि त तव्हां ॾिसो न केतिरा मामला आहिनि जेके रजिस्टर्ड आहिनि, जंहिंजी 100% अश्योरेंस आहे, पक आहे त उहे अगवा थी विया आहिनि। उजाला आहे, उहा किथे आहे? ऐं फज़ीला सरकी खे केतिरो टाइम थी 2007 जो ग़ालिबन मूंखे जेको यादि पवे थो त शायदि 2007 जो अलावा पुलिस सिंध सरकार को एफर्ट्स वरितो आहे। 18 साल थी विया आहिनि सिंध हुकूमत खे। 18 सालनि में हिकिड़ो पूरो नस्ल जवान थी वेंदो आहे ऐं 18 सालनि में अॼु इहा हालत आहे जो तव्हां सिंध जे माण्हुनि खे बुनियादी सहूलियतूं कोन ॾिनियूं, सिहत न ॾिनी, तालीम न ॾिनी, रोज़गार न ॾिनो, कुझु बि न ॾिनो, पर उन्हनि जा ॿार जेकॾहिं अगवा थी वञनि था त तव्हां उहे बि बाज़ियाब नथा करायो। तव्हांखे यादि हूंदो जेकॾहिं पाण थोरो रिवर्स गेयर हणूं माज़ी में, यूसुफ रज़ा गिलानी साहब प्राइम मिनिस्टर हुआ, उनजो पुटु अगवा थी वियो। अच्छा, उन खां अलावा सिंध हाई कोर्ट जो चीफ जस्टिस सजाद अली शाह साहब जेके बाद में सुप्रीम नालो उहे अगवा थिया, उहे केतिरनि ॾींहंनि में किथां खणी आया? उनखे छॾियो। ताज़ो मिसाल वठो जेको हुरैन पठान छोकिरी कीअं बाज़ियाब थी, हाणे मुंहिंजे माण्हुनि मुड़सी कई। माना इहो स्टेट पैगाम ॾियणु थी चाहे त जेके नॉन वायलेंट माण्हू आहिनि, जेके पुरअमन माण्हू आहिनि, सिंध जा जेके धरती धणी आहिनि, उहे हाणे इन क़िस्म जो रवैयो अख़्तियार कनि, पोइ उन्हनि खे पंहिंजा बचा मिलंदा, या उजाला सोलंकी या वारिस बि डंडा खणी निकिरनि, पोइ उनखे उनजी न्याणी मिलंदी। अच्छा, इन जो हिकिड़ो ॿियो मिसाल बि मां तव्हांखे ॾियां थो। तव्हांखे यादि हूंदो हिकिड़ो कश्मीर कंदकोट या घोटकी ज़िलो आहे, मूंखे ज़हन में मन नथो अचे, हिकिड़ो हिंदू ॿारड़ो जेको आहे अगवा थियो। जॾहिं धरणो लॻो, रोड ब्लॉक थिया, पोइ SSP अमजद कुरैश जेको आहे शेख साहब जेके आहिनि, उहे कच्छ ते खणी आया उन छोकिरे खे। मूंखे अॼु बि उहे विजुअल्स जेके ज़हन में बीहनि था, छो जो उन वक़्तु असां न्यूज़ कास्टिंग कंदा हुआसीं, पोइ उन टाइम जा जेके विजुअल्स ज़हन में अचनि था त कच्छ ते खणी उहो छोकिरो पहुतो। जॾहिं एहतजाज थिया, जॾहिं मतिलबु हुन ॾिठो त हाणे हालात असांखां जेको आहे सो कंट्रोल खां ॿाहिरि निकिरनि था, हू प्रिया कुमारी जा जेके वालदेन आहिनि, जेके वारिस आहिनि, शरीफ़ माण्हू आहिनि, उनजे करे उहे हिन वक़्तु लोड़नि पिया। हुनखे हिकिड़ो सूर ॾियो न उन्हनि खे, या त ॿुधायो त फलाणे वटि आहे, असां बाज़ियाब कराईंदासीं, या त हिकिड़ी शइ कयो, या ॿुधायो त बाबा असांजा हथ मथे आहिनि, कोई असां कुझु नथा करे सघूं। हुननि खे हिकिड़ो सूर ॾियो। रोज़ तव्हां स्टेटमेंट्स ॾेई करे, रोज़ इन इशू खे हाईलाइट करे तव्हां उन्हनि खे उन्हनि जी तकलीफ़ुनि में वाधि छो था कयो? ॾिसो, हाणे ऑफिसर जेके पाण वटि अचनि था न पुलिस में, उहे अचनि था वॾेरनि जी ख़िदमत लाइ, वॾेरनि जा कमकार करण जे लाइ। फलाणे खे पाणी चोरी जे केस में अंदरि करिणो आहे, फलाणे खे ॿधणो आहे, टंगणो आहे, मोचड़ा हणणा आहिनि हुनखे। ही अचनि था वॾेरनि जी ख़िदमत लाइ। आम माण्हूअ जी ज़िंदगी, आम माण्हूअ जी जान, उन्हनि जो औलाद या इलाइक़े में अमन अमान क़ाइमु करणु हिन जे कंहिं वस जी ॻाल्हि ई कान्हे का, हिननि जी तरजीह ई कान्हे का। माना छा इहो पैगाम था ॾियो त प्रिया कुमारी इन लाइ बाज़ियाब न थी आहे छो जो हू सिंधी आहे? सिंधी आहे न, तॾहिं बाज़ियाब नथी थिए। जीअं तव्हां पाण चयो त भई डंडा खणनि, जीअं हू पश्तून खणी आया 2-3 हज़ार माण्हू, ऐं उन्हनि ॾेखारियो बा असीं पाण अचूं था। माना हाणे ईअं थिए न, हिकु त माना सिंध जी पूरी हिंदू कम्यूनिटी गॾु थिए, उहे असीं हथियार खणनि, डंडा खणनि, रॉकेट लॉन्चर खणनि, ऐं असां पाण वञूं था बा कच्छ में था वञूं, फलाणे हंधि था वञूं, असां पाण जेको आहे सो बाज़ियाब था करायूं। कहिड़ो मैसेज पिया ॾियो दुनिया खे? सो मुंहिंजो ख़्यालु आहे हाणे घटि मां घटि ख़ुदारा सिंध सरकार खे संजीदा थियणु खपे, ऐं जेके करता धरता आहिनि, जेके सिंध सूबे खे हलाइनि था या जेके सरकार खे हलाइनि था, या जंहिंजो एतिरो अख़्तियार आहे जो हू इनिशिएटिव वठी सघनि, त उन्हनि खे हाणे ख़ुदारा तहरुक वठणु खपे। 5 साल हिकिड़ो वॾो अरसो आहे, ऐं जेकॾहिं इहे शयूं बंदि न थियूं त पोइ त ही का वॾी ॻाल्हि रहंदी ई कोन न। हिकिड़े ख़ानदान जे घर जो भाती अगवा थियल आहे ऐं 5 सालनि खां न मिले त पोइ हाणे इहो त आदत थी वेंदी, पोइ 2-3 ॾींहं इहा शइ वारदात थींदी रहंदी, पोइ छा थींदो? अखियूं उन्हनि खे खोलणु खपनि। इरफान साहब, हिकिड़ो तहरीक तालिबान पाकिस्तान जे नाले सां हिकिड़ी पधराई आई आहे, जेको मोहम्मद खुरासानी ग्रुप आहे, उन्हनि इहा जेको आहे सो 25 जून यानी 9 मुहर्रम ते इहा पधराई जारी कई आहे। उन में हिकिड़ो मूं वटि हथ में आहे, हीअ पधराई आहे उनजी, जंहिंमें उन्हनि घणो कुझु उर्दू में लिखी करे ॾिनो आहे, जंहिंमें आहे ख़ासि तौर ते ही सिंध जे अंदरि फ़ौजनि जी भर्ती जे हवाले सां जेके पाकिस्तान आर्मी में असांजा नौजवान वञनि था ऐं आला रैंक्स ताईं पहुचनि था, उनजे अंदरि हुननि वाज़े तौर ते असांजे सिंधी माण्हुनि खे थ्रेट कयो आहे त जेकॾहिं तव्हां फ़ौज में ईंदो त असां तव्हांजे ख़िलाफ़ु कार्रवाई कंदा। छो भई कार्रवाई कंदा? हा, माना उन्हनि खे टारगेट कंदा। छो भई तव्हां उहो सिंध को अकई माखी आहे, तव्हां लाइ वञी हलिया वेंदा। सिंध जा माण्हू, सिंध जा नौजवान, सिंध जा जेके फ़ौज जे अंदरि जवान वञनि था, बहादुर आहिनि। सिंध जी हिकिड़ी पूरी तारीख़ आहे। अच्छा, हिन में असांखे महीनो बि ॾिनो वियो आहे न त बाबा कद जा नंढा आहिनि, जवाननि जा कद न आहिनि ॾिसबा।
न कद या वॾा आहियूं भले माउ पीउ न असांजो कदु। हा चवनि था की जेको आहे जवाननि जा कद न आहिनि ॾिसबा, तव्हां मैदान में ॾिसो त केरु थो बीहे। ऐं असांजी तारीख़ रही आहे होश मोहम्मद शीदी खां वठी ॾिसो उन पंहिंजी धरती जे लाइ ऐं केतिरो उन वेड़ कई। उन चयो त मरसूं मरसूं सिंध न ॾिसूं। इन जे हवाले सां अॼु बि असांजो जेको सिंध जो नौजवान आहे उहो पंहिंजे मुल्क सां गॾु बीठो आहे, पंहिंजी धरती सां गॾु बीठो आहे, पंहिंजी सिंध सां गॾु बीठो आहे ऐं पंहिंजे वतन जी हिफ़ाज़त करणु ॼाणे थो। ऐं सिंध जे अंदरि हिन वक़्तु पहिरियां त अंगु घटि हुयो न, असां ॿुधंदा हुआसीं त बाबा सिंधी माण्हुनि जो अंगु घटि आहे फ़ौज, हिन महिल त ऑफिसर्स रैंक ते असांजा जेको आहे सो फ़ौज जे अंदरि माण्हू वेठल आहिनि, असांजी सिंधी ॿोली ॻाल्हाइण वारा वेठा आहिनि। ऐं जिते ॿियनि कम्यूनिटीज़ खे जॻहि मिले थी जेतिरी, हाणे ओतिरी असांखे बि मिले थी, असांजा माण्हू बि उते वेठल आहिनि। ऐं हीअ हिकिड़ो कोशिशि कई वई आहे, नाकाम कोशिशि जेके मां चवां, हिकिड़ी प्रोपेगेंडा कई वई आहे सिंध जे माण्हू खे आइसोलेट करण जी। छो सिंध जो माण्हू पढ़ियो लिखियो आहे, उहो सम्झे थो, उहो कॾहिं बि हिननि जे अहिड़नि प्रेस रिलीज़ुनि जे अंदरि हिन जे लारनि लपनि में कोन ईंदो। ऐं हू सम्झनि था त हिकिड़ी प्रेस रिलीज़ जारी करे ऐं हू जेको सिंध जे माण्हू खे आइसोलेट करे छॾींदा पंहिंजे वतन सां, पंहिंजे मिटी खां, कॾहिं बि कोन थींदो। सिंध जा माण्हू पंहिंजे मिटी सां गॾु बीठल आहिनि, पंहिंजे वतन सां गॾु बीठल आहिनि। हिननि तारीख़ बि न पढ़ी आहे न, सिंध जे माण्हुनि जी तारीख़ छा रही आहे। बज़ाहिर ते धमकी आहे न, बाबा सिंध जेकॾहिं सूफ़ियुनि जी धरती आहे, सिंध दरवेशनि जी धरती आहे, त सिंध वरी ओतिरो ई दौला दरिया ख़ान जी तारीख़ बि असां वटि आहे, इहे तारीख़ूं बि हिननि खे पढ़णु घुरिजनि न। ऐं सिंध बाबुल इस्लाम बि आहे। यस ऑफकोर्स सिंध बाबुल इस्लाम बि आहे। ख़ैर ॿी त हिननि हिकिड़ी कोशिशि कई आहे। हा हिकिड़ो ॿियो मामिलो बि तव्हांजे तक सां रिलेटेड आहे इरफान साहब। हा उहो फैज़गंज वारो तव्हांजो फैज़गंज में इलाही इशूज़ आहिनि सही अॼुकल्ह, इशूज़ इलाही आहिनि, पर जेको हिकिड़ो हाईलाइटेड इशू आहे जिते अॼुकल्ह डिस्कस थिए पियो, सो मूं चयो त तव्हां आयो स्टूडियो में त मौक़े जो फ़ाइदो वठिजे ऐं तव्हांखे इन इशू ते ज़रूरु ॻाल्हाइजे। हालात मंज़ूर वसण साहब बजट स्पीच कई, उन में कोई रोड आहे कुझु ॾींहं पहिरियां जेके बजट स्पीचिस हलनि पियूं, उन में हिकिड़ी स्पीच कई ऐं उन्हनि जेको रोड ॻणायो उहो तालकी फैज़गंज जे अंदरि आहे त उहो ठहणु घुरिजे। तोड़े जो उहो उन्हनि जी कॉन्स्टिट्यूंसी न आहे, पर हुननि चयो त इहो अवाम जी सहूलियत लाइ ठहणु घुरिजे। जंहिं ते रिप्लाए ॾिनो आहे शिराज शौकत राजपर साहब, अ मैसेज फॉर मिस्टर हालार मंज़ूर वसाण। उहो तफ़सीली हिकिड़ो मैसेज आहे जेको सोशल मीडिया जे ज़रिए हुन ॾिनो आहे। हुननि चयो आहे त इहो जेको रोड आहे उहो को आम माण्हू हरू भरू को मतिलबु उते उहो एतिरो इस्तेमालु जो कोन्हे। इन खां पहिरियां असांखे अंदरूनी जेके रस्ता आहिनि या ॻोठ आहिनि जेके उन्हनि जूं स्कीमूं असांखे वधीक ज़रूरत आहिनि, इहो पैसे जो को शायदि ज़्यान आहे, हू ईअं सम्झनि था शिराज साहब। वधीक तव्हां बि उन ई तक सां लॻापियल आहियो, छा था सम्झो वाक़ई इहो ईअं आहे, हालार साहब जी डिमांड जाइज़ आहे या न? हाणे शिराज साहब ऐं हालार साहब ते पाण पोइ था अचूं, पहिरियों थोरो पाण बैकग्राउंड जाचूं था फैज़गंज जो। त आख़िर चकर छा आहे जो फैज़गंज जी स्कीम ते एतिरी बहस थी थिए, ख़ासि करे फैज़गंज टू नारा रोड जेको आहे उन जी ॻाल्हि हले पई। हाणे हिकिड़ी शइ ॾिसो, पीपल्स पार्टी खे 18 साल थी विया आहिनि सिंध में हुकुमरानी कंदे, पर पीपल्स पार्टी फैज़गंज जे सूबाई ऐं क़ौमी असेंबली वारे तक ते कॾहिं बि कामयाबु न रही आहे हिन इलेक्शन खां पहिरियां जी। पर उन खां पहिरियां मुंहिंजे ख़्याल में फज़ुल शाह साहब जेको आहे एन ए जी सीट हिकु दफ़ो फज़ुल शाह साहब हिकु दफ़ो वरी उन ते बि अचूं था। हाणे थिए छा थो, जॾहिं सॼे सूबे में पीपल्स पार्टी जी हुकूमत हुजे ऐं ख़ासि करे जॾहिं ख़ैरपुर में तव्हां खटे अचो ऐं ख़ैरपुर जो वरी हिकु हद तक अहिड़ो हुजे जिते तव्हां सूबाई सीट बहारायो, जिते तव्हां क़ौमी सीट बहारायो, ख़ासि करे फैज़गंज में PS 29 हूंदो उन ज़माने में, हाणे शायदि मटिजी वियो आहे। यस त जेको सूबाई सीट आहे उन ते रफ़ीक बामण साहब कामयाबु थींदा हुआ, जेके हिकु दफ़ा मिनिस्टर बि रहिया औक़ाफ़ खाते जा। ऐं जेका सूबाई सीट हूंदी हुई उन ते सैयद सदरुद्दीन शाह राशिदी साहब उहे कामयाबु थींदा। हाणे पोइ थींदो छा हुयो जो फैज़गंज जो जेको इलाइक़ो आहे या जेका बि इन तक में इलाइक़ा अचनि था सूबाई ऐं क़ौमी जा, उन्हनि खे नज़रअंदाज़ कयो वेंदो हो सिर्फ़ु इन्हनि 2 सीटुनि जे चकर में। हाणे छो नज़रअंदाज़ कयो वेंदो हो त भई तव्हां असांखे वोट नथा ॾियो, ॾिना ई न आहिनि, जेके कामयाबु माण्हू आहिनि तव्हां उन्हनि ॾे वञो। हाणे जॾहिं छो उन ज़माने में मां बि रिपोर्टिंग कंदो हुयुसि टीवी चैनल्स ते, ऐं असां प्रोग्राम कंदा हुआसीं मुख़्तलिफ़ इशूज़ ते, त जॾहिं MP डॉक्टर रफ़ीक बामण साहब सां असांजी ॻाल्हि ॿोल्हि थींदी हुई त उहे चवंदा हुआ त भई असांजी त हुकूमत ई न आहे, असां छा कयूं, सीट त खटे पियो, असांजे वस में कुझु आहे ई कोन, मां MP अकेलो छा कयां, मां जेके असेंबली में रड़ियूं कंदुसि, ॿियो मां छा कंदुसि। सदरुद्दीन शाह साहब त ईंदो ई कोन हुयो, शाह साहब त मिनिस्टर रहिया, जॾहिं हितां खटे विया त ओवरसीज़ जा मिनिस्टर रहिया, कोन ईंदा हुआ, तक में कोन ईंदा, मतिलबु तव्हां पंहिंजे हयाती में इएं खणी चयो त साईं खे भला वर्क कंदे ॾिठो तक में? हा मूं वर्क कंदे ॾिठो, इलेक्शन डेज़ में साईं ईंदा हुआ। अच्छा पोइ हाणे थींदो छा हुयो, जॾहिं कामयाबु थियनि फंक्शनल लीग जा माण्हू
एवान में नुमाइंदगी फैज़गंज जी रफ़ीक बांबण साहब करे ऐं हेठि इंतिज़ामी तौरु जेका नुमाइंदगी आहे उहो वरी कंदो हो जेको पीपल्स पार्टी जो उम्मीदवार हाराए वियो। हाणे अॻु में हूंदा बांबण बिरादरान, साजिद बांबण साहब ऐं ज़ाहिद बांबण साहब, हिकिड़ो भाउ बीहंदो हो क़ौमी असेंबली जी सीट ते, ॿियो भाउ बीहंदो हो सूबाई असेंबली जी। साजिद बांबण साहब जेके हाणे इन एॾा ई खटे आया, हाणे वरी होॾे ठरी मीरवार जेका फेरफार थी त सूबाई ते पहिरियों ई बीहंदा साईं सदरुद्दीन शाह राशिदी जे आम्हूं साम्हूं इन 216 ते, ऐं हेठि ज़ाहिद बांबण साहब बीहंदो हो रफ़ीक बांबण जे साम्हूं इन 200। माशूक शाह साहब बि एॾा ई इलेक्शन विढ़ंदो जीडी जे प्लेटफॉर्म ते। त हाणे इंतिज़ामी तौर ते हेठीं सतह ते वरी जेके मामला हूंदा हुआ, माना रखाइणो आहे, कढाइणो आहे, पोस्टिंग करणी आहे, कहिड़ो कमु थियणो आहे, कहिड़ो कमु नाहे करिणो, उहे वरी हेठीं तौर ते पीपल्स पार्टी जा इहे जेके माण्हू हुआ इहे ॾिसंदा हुआ। पर वरी थोरी तब्दीली आई। अच्छा, तब्दीली कीअं आई? शीराज शौकत राजबर साहब खे सूबाई तक जी सीट मिली, टिकट मिली वई PS 28 जी। अच्छा, हाणे शीराज साहब जो पंहिंजो वरी जेको बैकग्राउंड आहे, हीअ हिननि जो जेको वालिद साहब हुयो शौकत राजबर साहब, उहो पाकिस्तान पीपल्स पार्टी जो पुराणो हिकिड़ो कारकुन रहियो। जॾहिं उहो ॾुखियो वक़्तु पीपल्स पार्टी ते इन्हनि माण्हुनि वॾियूं तकलीफ़ूं बर्दाश्त कयूं। बेनज़ीर साहिबा जे तमामु घणो वेझो रहियो ऐं हिननि तमामु घणो निभायो पीपल्स पार्टी सां ॾुखे वक़्त में। इन खां अलावा बि पाण जेकॾहिं ॾिसूं त हिननि जो पंहिंजो हिकिड़ो असर रसूख़ आहे फैज़गंज में, ख़ासि करे करुंडी वारे पासे खां। सो हाणे जॾहिं सीट मिली शीराज शौकत राजपर साहब खे, पहिरें अटेम्प्ट में त हू हाराइजी विया, बाद में शायदि हू ट्रिब्यूनल वग़ैरह में बि विया, पर शायदि को मामला सॉर्ट आउट न थिया। हाणे जेका इलेक्शन थी 2024 वारी, उन में हू खटे आया। हाणे हुननि जी महिनत चओ, हुन जी गुड लक चओ, हिकिड़ो नौजवान माण्हू आहे, इंग्लैंड खां हू पढ़ियो आहे, बैरिस्टर बि आहे, कानून सां सलाहियल बि आहे, ऐं हू नुमाइंदो थी वियो। हाणे हिकिड़ी शइ जेका सुठी थी, पहिरियां त इहो हूंदो हो त बसि रेडनि अॻियां रबाब वॼाईंदे वरे गुज़री, पोइ शायदि तब्दीली आई, सोशल मीडिया जाइ वालारी, जेके इशूज़ सोशल मीडिया जे थ्रू उजागर थींदा हुआ, उहे शीराज साहब जे नोटिस में ज़रूरु ईंदा हुआ, ऐं पोइ हू हल बि थींदा। हाल जी ख़बर कोन्हे का, असां हिते कराची वेठा नोटिस में ईंदा हुआ, ऐं हू उन्हनि शयुनि खे ॾिसंदो बि हुयो। ऐं मां जेतोणीकि सम्झां थो त काफ़ी हद ताईं हू कोशिशि बि कंदा। हर माण्हू जी पंहिंजी ज़हनियत आहे, त हाणे ज़ाहिरी ॻाल्हि आहे सियासी माण्हू आहिनि, हू बि ज़रूरु ॾिसंदा किथे मूंखे कमु कराइणो आहे, किथे नाहे कराइणो, उहे शयूं बि हू ज़रूरु ॾिसंदा हूंदा। ऐं 100 सैकड़ो वरी ख़ुशि बि न हूंदो आहे नुमाइंदे मां पंहिंजो माण्हू। त हाणे हीउ जेको मामिलो आहे, हालार वसाण साहब बि पहिरियों दफ़ो शायदि असेंबली में आयो आहे, ऐं उहे बि कानून सां सलाहियल आहिनि, बैरिस्टर आहिनि, ऐं पहिरियों दफ़ो असेंबली में आया आहिनि, नौजवान आहिनि। त यानी हे ॿई नौजवान बैरिस्टर बमुक़ाबला बैरिस्टर। हाणे हालार वसाण साहब जेका ॻाल्हि कई आहे, फैज़गंज खां नारे वारो जेको रस्तो आहे उहो ठाहियो वञे। हाणे नारे में बि साॻी सिचुएशन रही आहे, उते बि फंक्शनल लीग जा ई माण्हू खटींदा ईंदा रहिया आहिनि, जीअं फैज़गंज जो बैकग्राउंड तव्हांखे ॿुधाए वियोसि। हाणे हुन चयो त बाबा हीउ जेको रोड आहे हिनखे बि ठहणु खपे, कुझु ॿिया मामलात हुआ उनखे बि हुन पॉइंट आउट कयो, ऐं इहो बि वाज़े कयईं त बाबा हे तक मौजा कोन, ऐं फलाणी जाइ ख़ैरपुर खटे आयो आहियां। पर पोइ बि हे इशूज़ गुडविल में मतिलबु पब्लिक इंट्रस्ट जे लाइ त बाबा इहे ठहणु घुरिजनि, ज़ाहिर ज़रूरत हुई। इहा ॻाल्हि शायदि वरी शीराज साहब खे नागवार गुज़री, ऐं आई डोंट नो त कहिड़े सेंस में हिनखे नागवार गुज़री, ऐं हुननि हिकिड़ो फेसबुक ते पोस्ट बि रखी, मैसेज फॉर सां, ऐं चयईं बाबा हे जेको आहे सो वेस्टेज ऑफ बजट आहे, ऐं इन सां को फ़ाइदो कोन्हे, माण्हू ॾे वेंदा न आहिनि, असांखे अंदरियां जेके मामला आहिनि, रोड रस्ता जेके आहिनि ॻोठनि में, उन्हनि खे कराइणा आहिनि। पर जेकॾहिं पाण ज़मीनी हक़ीक़तनि जो जाइज़ो वठूं, हिन में हिकिड़ी शइ जेकी मूंखे इंट्रस्टिंग लॻी उहा इहा हुई त शीराज साहब इहो चए पियो त जेकॾहिं हालार साहब पंहिंजी बजट मां इहा त हाणे तुको ई कोन थो न, जेकॾहिं ॾियनि त पोइ त ॻाल्हि कई आहे। जॾहिं सिंध जी बजट मां बलोचिस्तान, गिलगित बल्तिस्तान में तव्हां शयूं ठाहे सघो था, त पोइ ठरी मीरवार जी बजट मां तव्हां फैज़गंज में शइ छो नथा ठाहे सघो? आहे त सिंधी न, ईअं करे शयूं ॾिसंदासीं पोइ त माना कमु परे वञी पवंदो। असल में शायदि सेटअप थियल आहे त बाबा हाणे जेकॾहिं फैज़गंज में को कमु करिणो आहे त उनजी अप्रूवल इरफान साहब ॾींदो, जेकॾहिं हिंगोरजा में कमु करिणो आहे त उनजी अप्रूवल सनाउल आशमानी साहब। मिसाल था वठूं की ॿिए जे नाले चऊं नाराज़ थी पवे, त हेठि जेका ख़ल्क़ वेठी आहे उहा बसि वेठी हुजे, जेसिताईं मां न चाहींदुसि फैज़गंज में कंहिं क़िस्म जो कमु कोन थींदो। ज़मीनी हक़ीक़तनि जी पाण हदुनि खे टच कयो वियो आहे, ईअं ई आहे न, हदबंदी आहे न, मुंहिंजी हद में छो आहे?
तूं वञी पंहिंजो ॾिस जेतिरो खटे आहीं उनखे बि ॾिस मौजे मामले में छो थो ॻाल्हाईं। ॿियो इहो आहे त जीअं हाणे फैज़गंज जे मसइलनि ते आला सां तकरीर कंदो पोइ शिराज साहिबु छा कंदो? सही, अच्छा ठीकु आहे। अच्छा हिकिड़ो ॿियो मामिलो इरफान साहिबु, जस्ट इन लास्ट मां तव्हां खां इन ते इन शॉर्ट वेरी शॉर्ट कमेंट वठंदुमि। छा शिराज शौकत राजपाट जे अचण सां पॉलिटिकली वसाण हाउस ते को फ़र्क़ु पियो आहे? हिकिड़ी शइ। ॿी इहा शइ त हिन वक़्तु जेकी सदारत आहे ज़िले जी उहा वसाण हाउस वटि आहे। ज़ाहिर आहे उन्हनि जी हिकिड़ी नवाब वसाण साहिबु प्रेसिडेंट आहिनि ज़िले जा, ऐं जॾहिं प्रेसिडेंट थी आया त उन्हनि जो जेको जनरल सेक्रेटरी हुयो उहो उन्हनि सां गॾु इस्तक़बाल में शरीक न हो, ऐं उहो वरी ॿुधायो वेंदो आहे जेको माण्हू आहे उहो राजपर साहिबान जो आहे, जनरल सेक्रेटरी राजपर साहिबान जो आहे। तो कोई पॉलिटिकल डिफरेंसेस आहिनि सखर में शायदि पाण नथा सघो। ॾिसो खोड़ो साहिबु, एजाज खोड़ो साहिबु, पॉलिटिकल डिफरेंस त जिते किथे मिले थो न, हर ज़िले में मिलंदो, पर पार्टी साॻी आहे। वोटर तव्हांजा आहिनि, रहियो आहे, अॻु में बि रहियो आहे। हाणे कंहिं वक़्त में शुरू में जेको पीपल्स पार्टी जो टेन्यूअर हुयो उन में हिसवाणी साहिबान जेके हुआ फैज़गंज में फ़क़ीर जेके आहिनि उन्हनि जो चङो असर रसूख़ हो, उन्हनि वटि उहिदा बि रहिया। पर हाणे उहे ई उहिदेदार तव्हां ॾिसंदो या उन वक़्त में जंहिंजो असर रसूख़ हुयो पार्टी में उहे हाणे पोइते थी विया। सिपाह में बि हिकिड़ा ग़ालिबनि जा रहिया आहिनि उहिदनि ते, पोइते थी विया। उहे हींअर तव्हांखे ग्राउंड ते नज़र कोन ईंदा। ऐं राजपर साहिबु जेके आहिनि उन्हनि अची जाइ वालारी आहे। सो वक़्तु जीअं जीअं गुज़रे थो जेको माण्हू ज़ाहिरी ॻाल्हि आहे पोइते आहे उनखे अॻिते वधणो आहे, सभिनी खे चांस मिले थो। ऐं जेके डिफरेंसिस आहिनि उहे तव्हांखे हर ज़िले में मिलंदा। राजपर साहिबु टेन्यूअर खां पहिरियां तव्हां जेकर ॾिसो ओवरऑल खैरपुर में उते बि तव्हांखे साॻी सिचुएशन मिलंदी त हिकिड़ा हाउस आहिनि जेके कोन ठहंदा आहिनि। हाणे बि इहा सिचुएशन आहे ऐं हर ज़िले में सिचुएशन आहे। हाणे त इहा सिचुएशन आहे त नईम ख़ैल साहिब जी क़बर जी मिटी कोन सुकी हुई त सोशल मीडिया ते हाउसिस जा माण्हू हूंदा आहिनि, तव्हांखे ख़बर आहे, उन्हनि पोस्टूं हलाइण शुरू थी वियूं, फलाणे खे टिकट मिलणु घुरिजे, फलाणे खे टिकट मिलणु घुरिजे। बाबा टिकट को उतां जा माण्हू विराईंदा, टिकट पार्टी ॾींदी। ॾिसो न इहो हाणे पहिरियों जॾहिं बांभण साहिबान खे टिकट हलो इशू थींदी हुई तॾहिं माण्हू एतिजाज कंदा त भई हीअ जेका टिकट आहे राजपरनि खे ॾियो। अच्छा ईअं थींदो। ईअं ई फंक्शनल जी टिकट जेकॾहिं रफ़ीक बांभण साहिब खे मिलंदी हुई त वरी जेको ॿियो टोलो आहे, मां नालो कोन थो खणां, असांजा क़रीबी वास्ता आहिनि, ठीकु आहे, वरी उहे एहतजाज कराईंदा, असां पाण कवरेज ते वेंदा हुआसीं त भई हीअ टिकट फलाणे खान खे मिलणु खपे, हुन जेको आहे हीअं कयो आहे, वाह जो कमु करे छॾियो अथई। इहे धड़ाबंदी, ग्रुपबंदी, हाउसिस, टोला हर पार्टी में तव्हांखे मिलंदा। पीपल्स पार्टी में बि आहिनि, फंक्शनल लीग में बि आहिनि, ऐं PTI में बि आहिनि। ॻाल्हि जो तत कढिजे त इख़्तिलाफ़ हिकिड़नि जा आहिनि, भोॻी अवाम पियो। उहो त हाणे ओवरऑल इहा हालत लॻी पई आहे न। पाण जेका शइ डिस्कस कई आहे ओवरऑल सिंध जी जेका सिचुएशन आहे, हाणे जेकॾहिं फ़र्ज़ु करे था वठूं पाण डिफरेंसिस जी ॻाल्हि था कयूं, फैज़गंज मां ई गुज़रे थी गैस जी पाइपलाइन, फैज़गंज मां ई गुज़रे थी, जेका तव्हांजी सिंध जा मुख़्तलिफ़ शहर आहिनि उन्हनि खे गैस फ़राहम करे थी। पर तव्हां हैरत तव्हांखे वठंदी त अॼोके दौर में बि फैज़गंज तालुके में गैस कोन्हे का। अच्छा वरी कुझु हंधनि ते लाइन बि उन ई तालुके में गुज़रे थी। अच्छा हाणे गैस कुझु हंधनि ते आहे, किथे आहे उहो तव्हांखे ॿुधायां त तव्हांखे अञा अचरज थींदी। उहा किथे आहे? उहा वरी आहे जेके बांभण साहिबान आहिनि उन्हनि जे ॻोठ में, वठी आया जेके MPA MNA जा उम्मीदवार रहिया या उहिदनि ते रहिया, उन्हनि जे घरनि में गैस आहे, उन्हनि जे घरनि में गैस आहे। बाक़ी ख़ल्क़ जेका आहे लॉलीपॉप आहे। ईअं ई साॻी सिचुएशन हाणे जेको हले पियो थो अॼुकल्ह, पाणी जी शॉर्टेज आहे फैज़गंज में। हाणे तव्हां चवंदो पाणी जी शॉर्टेज त भई सॼे सिंध में आहे, सॼी सिंध में आहे, त पोइ जेकॾहिं फैज़गंज में शॉर्टेज आहे इहा कहिड़ी ख़बर थी, या कहिड़ी वॾी ॻाल्हि थी। हाणे फैज़गंज आहे पुछड़ी जो इलाइक़ो, सफ़ा पुछड़ी। हाणे पाणी जा मुख़्तलिफ़ कारण आहिनि, माण्हुनि ते कोन था जो तव्हांखे ख़बर आहे, ऐं असांजा आम माण्हू बि ॼाणनि था त कहिड़ा कारण आहिनि पाणी जेको आहे सो चोरी थियण जा। हिकिड़ो त कुज़रती माना सिस्टम आहे जेको अरसा ॾे थी, कुज़रती जंहिंखे पाण चऊं, अरसा खां असां घटि पाणी थो अचे या पंजाब खां घटि पाणी थो अचे। ॿियो वरी आहे जेके माना कुदरत जेके मुंड ते वेठा आहिनि, जेके वॾेरा आहिनि, जेके सरदार आहिनि, जागीरदार आहिनि, बासर आहिनि, उहा वरी हक़ तलफ़ी कंदा। मतिलबु पंजाब सिंध जी हक़ तलफ़ी करे, ऐं सिंध में वरी जेके असर रसूख़ वारा आहिनि, जेके ॾाढा आहिनि, उहे वरी जेके नंढा नंढा आबादगार आहिनि उन्हनि जी हक़ तलफ़ी करे। पर तव्हां यकीन कंदो सिचुएशन इहा आहे फैज़गंज में त जेके 200 एकड़ ज़मीन जा मालिक आहिनि उन्हनि जी ज़मीन घेराबत पई आहे। हू वण वढाइनि था, काछियूं ॿारनि था, जेको कोयलो थिए थो उहो खपाइनि था ऐं पेट गुज़र कनि था। जंहिंजी 200 एकड़ ज़मीन आहे। यस, ऐं इहा मां तव्हांखे हक़ीक़त थो ॿुधायां। ज़माने में मां हिननि ते पाण स्टोरीज़ जेके नवां आबाद घर थिया आहिनि
नवां आबादगार ॾिसो पाणी जी पाण इन ते शायदि अॻु में प्रोग्राम बि कयो या तव्हां ज़िक्र कयो या ज़ुहैब साहिबु ज़िक्र कयो त पाणी जी जेका खोट आहे न उहा नंढी आबादगार लाइ आहे हा उहो पाण जंहिंजो को असर रसूख़ कोन्हे, सही ॻाल्हि जेको ग़रीब आहे मिसकिन आहे जेको नथो पहुची सघे, जेको पैसा नथो ॾेई सघे, पाणी जी खोट आहे उनजे करे, या जेकॾहिं उहो फंक्शनल लीग जो आहे आहे ॿी पार्टी जो आहे अपोजिशन जो आहे त खोट Yes, उन्हनि जे लाइ खोट आहे। बाक़ी भला कॾहिं ॿुधो अथव की MP जी 100 एकड़ ज़मीन आबाद नथी सघे? दाऊं करे Minister पियो कहिड़ो? चांडियो साहिबु सरदार साहिबु पंहिंजे लाइ थोरी थो करे। अच्छा उहो ॿियनि जे लाइ थो करे उहो वरी उन मामले खे वरी तव्हां खोटियो न, इहे न हुजे त वरी उनजी टकर जो को हुते माण्हू हुजे जेको इन को ज़ोर हुजे ऐं उनजी दांह ॾींदो हुजे। ईअं मतिलबु इहो ध्यानु छिकायो नोटिस हो ध्यानु चुकायो नोटिस हो। सो ओवरऑल हालत जेका आहे न पंहिंजे सिंध में उहा हर हवाले सां ॾींहों ॾींहुं बदतर थींदी पई वञे, ख़राबु थींदी पई वञे। रोज़गार जी ॻाल्हि कयूं पाण, अमन अमान जी ॻाल्हि कयूं पाण, पाणी जी ॻाल्हि कयूं पाण, या वरी जेकॾहिं मां चई विधो त भई हाशमानी साहिब जे ॻोठ में हीअ शइ हुजणु खपे त उन ते वरी ज़ोहिब ज़रदारी साहिबु एतिराज़ कयो। ज़ोहिब साहिबु एतिराज़ न कंदो तव्हां रुगो बचा मिसाल। साहिबु एतिराज़ कोन कंदो तव्हां रुगो एतिराज़ न कजो। मिसाल था ॾियूं पाण, माना इन खां वॾी कहिड़ी नाइंसाफ़ी थींदी जो हेॾो वॾो तालको आहे फैज़गंज, उन में तव्हांखे का लाइब्रेरी कोन मिलंदी, उन में तव्हांखे को पार्क कोन मिलंदो, उन में तव्हांखे को ग्राउंड कोन मिलंदो। MP त बैरिस्टर आहे। यस, MP छा करे, हेठि जेका बजट अचे थी हा टाउन में इम्प्लीमेंट कराए उनखे चवे अच्छा ज़िले जेको चेयरमैन आहे उहो तुंहिंजो भाउ आहे। यस, मुमकिन कागज़नि में हुजनि न। अच्छा सर फैज़गंज मुमकिनात जो देश आहे, फैज़गंज कुझु खे बि थी छॾे सघे थो। 18 साल थी विया आहिनि न। हा। तव्हां पाण ॿुधायो घुमंदा रहंदा आहियो न सिंध। हा। 18 सालनि में सिंध जो को हिकिड़ो शहर ॿुधायो ऐं चओ यार ही मॉडल सिटी आहे? 18 साल न मखसूस मखसूस ई ॿुधायो, मखसूस न चवंदा मखसूस घर जेके आहिनि उहे ॾाढा मॉडल ठहिया आहिनि। बसि सिंध जे MLA MP जा तव्हां महल त ॾिसो, तव्हांखे लॻंदो ई कोन ही उन्हनि जेको आहे सो माण्हुनि जे वोटनि ते इहे MP MLA थिया आहिनि जिन खे खाइण लाइ कुझु कोन्हे घरनि में। वरी MP MLA जी पाण जेकॾहिं हिस्ट्री में वेंदासीं, उनजे बैकग्राउंड में वेंदासीं, 2007 में किथे आहे, 2007 ॻाल्हि माना पोइ घणी थी वेंदी। ठीकु आहे इरफान साहिबु, वॾी महिरबानी, ॾाढो मज़ो आयो तव्हां सां ॻाल्हि ॿोल करे। नाज़रीन वरी इनशाला ॿीहर प्रोग्राम सिंध अफेयर्स में असां मिलंदासीं कुझु नवनि इशूज़ सां। तेसिताईं इजाज़त अलाह ने के बाद।